कंडियारी शहर के ख़ानगी रहमान पब्लिक हाई स्कूल में सकाफ़ती तकरीब ठाही वई। तकरीब में स्कूली शागिर्दनि पारां क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। स्कूली शागिर्दनि पारां घोट कुंवार वारो अलामती टैबलोस पेश कयो वियो, जिते त शागिर्दनि में मल्ह रांदि जा मुक़ाबला पिणु कराया विया। तकरीब में नेशनल प्रेस क्लब के सदर शबीर मल्हा, सहाफ़ी अल्ताफ़ सोलंकी, ताहिर जोखियो, अदनान जोखियो, वहीद मेमण समेत शागिर्दनि जे वालिदैन वॾे अंग में शिरकत कई। तकरीब खे ख़िताब कंदे स्कूल के सरपरस्त डॉक्टर अब्दुल रहीम मल्हा जो चवणु हो त ज़िंदा क़ौमूं पंहिंजी तहज़ीब ऐं सकाफ़त सां सुञाती वेंदियूं आहिनि। असांखे पंहिंजी सकाफ़त सां तमामु घणो प्यारु आहे। अॼु जे दौर में तालीम ज़रूरी आहे। तालीम सां ई माण्हू सुजाॻी पैदा थींदी आहे ऐं असांखे पंहिंजी सकाफ़त बाबति ॼाण मिलंदी। क़ौमूं तालीम ज़रिए तरक़ी कंदियूं आहिनि। तालीम ई वाहिद तरक़ी जो रस्तो आहे। तालीम इंसान जे रत में शऊरी जहिड़ी ताक़त रखे थी। सकाफ़त क़ौमुनि जी सुञाणप हूंदी आहे। हुन इंसानी काइनात में क़ौमूं पंहिंजी तहज़ीब ऐं सकाफ़त सां सुञाती वेंदियूं आहिनि। हिन मौक़े ते स्कूली शागिर्दनि पारां तक़रीरूं करे ख़ूब दात वसूल कयो वियो। आयल महिमाननि जो चवणु हो त रहमान पब्लिक स्कूल जे इंतिज़ामिया जस लेहणे जे स्कूली शागिर्दनि खे बहितर तालीम ॾिनी आहे ऐं निसाबी सरगर्मियुनि सां गैर निसाबी सरगर्मियूं कराए शागिर्दनि जी ज़हनी अवसर कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।